नाज़रीन, अवामी नींद में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में ख़बर ॾींदा हलूं त भिरयास्टी ऐं ڀرپاسي में ارڙي जा राङा जारी आहिनि। भिरयास्टी जे ॻोठ दीन मोहम्मद खिरड़ में ارڙي वगھي हिकु 4 सालन जो ॿारड़ो समीउल्लाह फ़ौत थी वियो आहे। ॿिया केतिरा ई ॿारड़ा मौज़े मर्ज़ में मुब्तला थियण जो ख़दशो आहे। इन सिलसिले में फ़ौती ॿारड़े जे ॾाॾे नवाब ॿुधायो आहे त कुझु ॾींहं मुंहिंजे मासूम ॿार खे तेज़ बुखार थियो। उन बाद ارڙي जा दाणा निकिता, जंहिं बाद मूं उन जो इलाज कंडियारो मां करायो, जिते डॉक्टरनि पारां ارڙي हुजण जी तस्दीक कई ऐं अॼु फ़ौत थी वियो। हिन वधीक ॿुधायो त साॻिए ॻोठ में केतिरा ई ॿारड़ा बुखार में वतल आहिनि। ख़दशो आहे त ॻोठ ऐं ڀرپاسي में ارڙي जी वबा फैलिजी वई आहे। सिहत खातो हिननि ॿारनि जी चकास कराए मासूमनि जी हयाती बचाई वञे। हिननि वधीक चयो त सिहत खाते पारां इन महिल ताईं के बि उपाउ न वरिता विया आहिनि। असीं ॻोठाणा बेआरो मददगार बणियल आहियूं। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते सिहत खाते जूं टीमूं मोकिली ॻोठ जे मासूम ॿारनि जूं जानियूं बचायूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।